अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजे उतां सां गॾु आवां जो पंहिंजो मेज़बान मुर्तज़ा मजबूर। ईद जो टियों ॾींहुं ख़ुशियुनि जो ॾींहुं। ईद ईअं गुज़री वञे थी जे चवंदा आहिनि त ज़िंदगी गुज़री वई का ख़बर ई न पई। सो ही ख़ुशियुनि जा रंग, ख़ुशियुनि जा त्योहार इहे जल्दी गुज़री वेंदा आहिनि। सो ख़ुशी नंढी हुजे या वॾी, उनखे अवां वॾी ख़ुशी करे महसूसु कंदा कयो। ख़ुशियूं तमामु घटि ईंदियूं आहिनि, ॾुख तकलीफ़ूं हालतूं जेके बिगड़ियल आहिनि उहे तमामु घणियूं हूंदियूं आहिनि। सो अवां मोहबतुनि खे ऐं ख़ुशियुनि खे वधाईंदा कयो। प्रोग्राम असांजे उतां सां ख़ासि था वञे। हीअ जेको 3 ॾींहं रंग ऐं हीअ मंच सजायो उहो बैठक चांहि वारनि। उहे चवंदा त बैठक चांहि सां गॾु अवां मोहबतूं वंडियो, अवां हिक ॿिए सां प्यार भरियूं ॻाल्हियूं कयो, अवां हिक ॿिए ॾे छिकिजी अचो, हिक ॿिए जे मोहबतुनि में मुलाक़ातुनि में शरीक रहो। सो इहो हर माण्हू चाहींदो आहे त नफ़रत खां परे हुजूं, मोहबतुनि में गॾु हुजूं। सो ईद जूं ख़ुशियूं, वॾी ईद जूं ख़ुशियूं। ईद जो 3 ॾींहुं 2 ॾींहं ईअं गुज़री आहे, ख़बर न पई। पंहिंजे इलाइक़े जे सफ़ाई जो ख़्यालु कयो ऐं जेके जानवर आहिनि या जेके क़ुर्बानी कयो था ईद जो 3 ॾींहं, त जेके अव्हां खां पाड़े वारा रहिजी विया आहिनि, पंहिंजा रहिजी विया आहिनि, उन्हनि खे ज़रूरु यादि करणु घुरिजे। छो त अव्हां त ज़रूरु गोश्त खाईंदा हूंदा, पर जिन खे हिन ईद जो ओसीड़ो आहे त ईद ते गोश्त खाइबो, पाड़े वारनि खां वठिबो, त उन्हनि जो ख़्यालु तव्हां ज़रूरु कजो। सो अॼोकी ओताक ते ॾाढा सुहिणा रंग आहिनि, ॾाढो सुहिणो हिकिड़ो अंदाज़ बि हूंदो। सो ओताक ते कचेरी सां अॼु वरी जेके असांजा महिमान आहिनि ओताक साईं जारी साई आहे, सो ओताक सुघड़नि सां ऐं महिमाननि सां ई जुड़ियल हूंदी आहे। सो मुंहिंजे पासे में ॾाढो ॾाहो सुघड़ आजिज़ रहमतुल्लाह अलाशारी साहिबु मौजूदु आहे। साईं जी लतीफ़, ईद जूं मुबारकूं। ईद जो 3 ॾींहुं पोइ गोश्त जा रंग, ईद जा अंदाज़, इहो सभु पोइ दुनिया, पोइ पाण, पोइ इहो सभु रंग गॾु ई असल में छा आहे त असां वटि जॾहिं गोश्त थींदो आहे न त पोइ उन में गोश्त खां पोइ चवंदा आहिनि बाबा ही छिछड़ा आहिनि, वह आहे, वह अलॻि करियो। पर मुंहिंजी अमड़ तव्हांखे ख़बर आहे सुघड़ आहे, उहा छा कंदी आहे, चवंदी आहे पुट वह खे परे कयो, इन मज़ा भुरकड़ियूं ठहंदियूं आहिनि। उहे भुरकड़ियूं वरी उनजो हिकिड़ो अहिड़ो ज़ाइक़ो आहे जो नंढड़नि ॿारनि समेत तव्हां सुखड़ी करे कंहिं पाड़े वारे ॾे मोकिलियो त ॾाढो दुआऊं कंदव बाबा। उनखे वरी तेल करे वरी उन में भाॼी पचाइनि। बिल्कुलु हाणे तव्हां सम्झो त असांजो अॻे पंहिंजे शादियुनि ते ईअं थींदो हो न, कोई डालडा गे थो रही, उहा वह निकिरंदी हुई, उहा देगुन में पवंदी हुई, उन मां जेको आहे सो पंहिंजा पुलाव रजंदा हुआ ऐं पुलावनि जो ज़ाइक़ो ऐं हीअ क़ुर्बानीअ जो गोश्त ॾिसी पाण खे वॾड़नि जा उहे खारनि में ऐं पाटड़नि में मिलंदड़ गोश्त यादि अचो वञनि। साईं तव्हां लॻे थो गोश्त खाधो ताज़ा तवाना थिया त थोड़ पंहिंजी बि क़ुर्बानी कई आहे, वरी माइट मिट बि सखी आहिनि, उहे बि ॾेई विया आहिनि कंच मौला जो ठावल आहिनि। सो प्रोफेसर साईं ज़वार साईं बि मौजूदु आहे। साईं ईद जूं ख़ुशियूं मुबारकूं क़िबला। ईद जूं खोड़ सारी मुबारकूं हुजनि। तो 2 ॾींहं त गुज़री था वञनि, ख़बर न, पर 3 ॾींहं बि, पर ज़िंदगी गुज़री थी वञे, ख़बर ई नथी पए। सही था पर चवंदा त सुहिणे नमूने गुज़रे त भली आहे। हा, ईद बिल्कुलु, ईद बल्कि ज़िंदगी सुठी गुज़रे त उहा अञा वधीक बहितर आहे। हीअ त हाणे पंहिंजो असांजो मज़हबी त्योहार आहे, ॾींहुं आहे, ऐं उन में ख़ुशियूं सेलिब्रेट करणु घुरिजनि ऐं कयूं था। ऐं ज़िंदगी हूअं बि उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे, ईदुनि ते मां बि ख़रीदियां हा खणी, ईदुनि ते मां बि ख़रीदियां हा खणी, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो। ईदुनि ते मां बि ख़रीदियां हा खणी, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो। इश्क हो चर्चो न रौशो न हो, इश्क हो चर्चो न रौशो न हो, बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो। जो वणियो सो जीअ सां जड़जी वियो, जो वणियो सो जीअ सां जड़जी वियो, दिलि चयो कंहिंजे मथां थोरो न हो। ईदुनि ते मां बि ख़रीदियां हा खणी, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो। त पंहिंजो मुर्तज़ा साईं, तव्हां न सिर्फ़ु असांखे पर पंहिंजो पाण खे ऐं असांजी सॼी सिंध खे हिननि ख़ुशियुनि में तव्हां शामिलु कयो आहे। ऐं उहे भले ख़ुशियूं केतिरे वक़्तु लाभ हुजनि, असांजी त दुआ आहे त अलाह साईं सिंध खे, पाकिस्तान खे सदाईं ख़ुशियूं नसीब फरमाए ऐं उन ख़ुशियुनि में असांजा सभई माण्हू पंहिंजी ज़िंदगी बसर कनि।
पर जेतिरा लम्हा पाण ख़ुशीअ जा माण्हूअ खे मयसरु करे ॾेई सघूं था उहा अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे जंहिंजो सहरो तव्हांजे सर ते थो अचे। मोहबत साईं कुरवा जा सो साईं जुमन भट्टी साहब वेठा हुनखे भली कर ईद जो 3 ॾींहं मुबारक ख़ुशि हुजो चङा भला साईं अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ख़ुशि आहियो सॼी कचहरी खे सलाम। वालेकुम सलाम ये मोहबतूं आजूं परियां असांजो उदासी अकबर चांडियो वेठो आहे हुनखे बि भली कर ख़ुशि आहियो चङा भला मंगलो तव्हां ख़ुशि आहियो साईं पियो ख़ैर मंगलो साहब साॻे रंग ई अंदाज़ में आहे साईं वाह वाह मंगलो साहब वाह साईं वाह साईं वॾी महिरबानियूं वरी बि 3 ॾींहं जूं मुबारकूं दोस्तनि खे तव्हां सभिनी खे देसी परदेसियुनि खे सभिनी खे वरी वरी ईद जूं मुबारकूं मोहबतूं मुबारकूं कुर्ब सर इन में हिकु यादि आहे त मोहबत रखी मन में कर सभिनि सां प्यार वाह वाह कीनो कढी कलम मां अंदरि तूं हुजार ॾुखे सुखे वक़्त में लव सजण डी पियो सार ओ मंगलो चए मयार कॾहिं मिलंदे की न की मयार हुजण न खपे न ख़ुशियुनि में बस ख़ुशियुनि में असल रंग हुजनि सुहिणा सो हेॾां बि असांजा भलोड़ सुगड़ वेठा चाचू याकूब वेठो आहे हेॾां नौजवान असांजो सुंगड़ वेठो आहे हेॾां ते तालब वेठो आहे पंहिंजे हुन रंग ई अंदाज़ में हेॾां ते चंग नवाज़ वेठो हा वाह तालिब जहिड़ो पियो वॾेरो पियो लॻे हा साईं तालब 3 ॾींहं पर लॻे थो तालिब खे गोश्त सवायो मिले ईद जी मिड़े हिन पंहिंजो रंग ई अंदाज़ बाक़ाइदे तयारी महीनो खनि अॻु ई कई आहे तालब साईं हा साईं हा रंग जी मोहबत अदबी संगत साम्हूं ॾियणो आहे सलाद साम्हूं ॾियणो आहे ऐं लोक रागिन साम्हूं ॾियणो आहे सभिनी कचहरियुनि में वञिणो आहे बाबा चटपटा शेर बि भला लिखंदो हो असां मुशारनि में हिननि में रहिया हूंदो सो हेॾा मथे वरी ॾाढा असांजा भलो ढोलक नवाज़ गुलज़मा आहे अलगोज़े ते उमेद अली थईम संदसि वालिद बि हिते असांजी उतां ते कचहरियूं करे उन त पंहिंजी राह रबानी जेका आहे उन वरिती पर उनजो साईं ॾिसो त औलाद वरी उहो बि इनखे ई अलगोज़े खे ईअं वॼाए थो बीनुनि खे वॼाए थो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे उन सां गॾोगॾु वरी अॼु जेको अंदाज़ पेश कबो असां वटि ॾिसो त ईद जूं ख़ुशियूं त असां गॾु वंडियूं था पर एतिरियूं वरी नफ़रतूं बि थी वियूं आहिनि जो अञा ख़तमु कोन थी थिए पर असीं चऊं था त वॾो हुजे या नंढो हुजे पर मौसीक़ीअ में रक़्स में सिंध जा हाणे नौजवान वरी उनखे अञा खे ख़तमु करे हिकिड़ो नओं रंग ऐं हिकिड़ो अंदाज़ ऐं उन कला खे तरतीब पिया ॾियनि सो उन में सूफ़ी सतार जो नालो बि अवल ॻणियो थो वञे पर सूफ़ी सतार ते बि ज़रूरु कचहरी कबी पर पहिरियां छो न भला को अलगोज़े जो को रंग ॿुधूं भला अलगोज़े जो रंग ॿुधूं था उन खां पोइ वरी कचहरी खे जारी साईं वाह साईं वाह 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 जी बिस्मिल्लाह वाह वाह सुहिणो रंग अंदाज़ ॾिठोसीं सो हाणे भला आउं वरी चवां थो त नंढड़ी हिकिड़ी का साई वठूं साई खां पोइ वरी कचहरी खे जारी सारी रखूं था सो ॾिसंदड़ साथियो ईद जो 3 ॾींहं आहे अव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि ईद लोज़ाजूं पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था ऐं साई सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो अॼोकी असांजी उतां सां ताउन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो ऐं उहे चवनि था त मोहबतुनि में हिन ईद में ऐं ख़ुशियुनि में बैठक चांहि अव्हांजे रंगनि खे ऐं ख़ुशियुनि खे वधाए थी सो बैठक चांहि खे ख़ुशियुनि में ज़रूरु रखंदा करियो आयल महिमान जो आदर भाउ बैठक सां कंदा कयो
हिकिड़ी नंढड़ी साई आहे, साई खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अॼोकी हिन असांजे उताक जो जेको ही मांडाण मचायो आहे उहो बेठक चांहि ठाहिण वारनि ऐं उहे चवंदा त मोहबतुनि में बेठक अव्हां सां लम्हा ब लम्हा गॾु आहे। उन में ख़ुशियूं, उन्हनि जा रंग ऐं अंदाज़, उनजो रंग तव्हां ॾिसंदो त सच पुछो त महिमान नवाज़ीअ जा रंग बेठक मां ई नज़र अचनि था। सो अॻिते महिमान वेठा आहिनि। अॼु साईं जी प्यारा, सिंध में हाणे अना खे ख़तमु करण लाइ नौजवान किरदारु अदा करे पियो। ज़रूरत बि आहे। अॼु की असांजे उताक में अहिड़ो रंग असीं ज़रूरु शामिलु कंदासीं, पर ईद जो टियों ॾींहुं ईअं वक़्तु ईअं गुज़री थो वञे, ख़ुशियूं एतिरियूं जल्द गुज़री थियूं वञनि ऐं बरकत ख़तम थी वई आहे। इन्हीअ जे करे थोरो वक़्तु बि गुज़ारिजे त प्यार मोहबत मेठ सां, मोहबत सां, एके इतिहाद सां, पंहिंजाइप सां, प्रीत सां, न्याणी सियाणीअ जे नंग खे सुञाणिजे। हरू भरू कंहिं शक जे बुनियाद ते जेको आहे सो कंहिंजो नुक़सानु न कजे। अॻे वॾड़ा असांजा चवंदा हुआ त बाबा तव्हां जेकॾहिं ॻाल्हि ॿुधो था त कननि ॿुधीअ ते एतबार न कजे, अखियुनि ॾिसी बि वीचार कजे त ही छा थो ॾिसां, वाक़ई ईअं आहे या न आहे। इहे वॾड़ा असांखे उहे हिदायतूं करे विया त कननि यानी कननि जा कचा न थियो, अखियुनि सां का शइ ॾिसो था पोइ बि उन ते 100 भेरा सोचो त हिन जो जेको आहे सो असुल पस मंज़र छा आहे, पेश मंज़र जेको तव्हां ॾिसो था इन जो पस मंज़र छा आहे। पोइ जॾहिं असां उन यकीन जी हद ताईं पहुचंदासीं न ऐं अफ़ो दरगुज़र यानी पाण में सहप जो मादो आणींदासीं। मुर्तज़ी मां इहो चवंदुसि त हिन वक़्तु असांजी सॼी सिंध, ख़ासि करे उत्तर सिंध जेका हिन वक़्तु कारोकारी कबीलाई झेड़नि ऐं ग़लति रस्मुनि जे वर चढ़ियल आहे। ॿ ॻाल्हियूं जेकॾहिं असां वटि हुजनि न, सबुर ऐं दरगुज़र,
सबुर ऐं दरगुज़र हुजनि त असांजी समूरी सिंध अमुन मेठ मुहबत प्यार ऐं पाबोह जो गहवारो बणिजी वञे। जेकॾहिं असां का शइ ॾिसूं उन ते सबुरु करियूं। ॾिसण खां पोइ जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता अलाह बि ऐब ढकींदड़ आहे। ढकी ढकण हार साईं, ढकी ढकण हार ॾेई पांद पनाह जो, उहो पांद पनाह जो ॾेई असीं जॾहिं उनखे ढकींदासीं, ढकण खां पोइ असीं उनखे दरगुज़र कयूं त ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त असां वटां नफ़रतूं कुदूरतूं ख़तमु थी वञनि। हर घर अमुन मेठ मुहबत ऐं प्यार जो गहवारो बणिजी वञे। ही कबीलाई जहिड़ा ख़तमु थी वञनि, कारोकारी जहिड़ियूं रस्मूं ख़तमु थी वञनि। ही जेके असांजे ख़ासि करे थाणा भरिया पिया आहिनि, उन सां गॾोगॾु जेल भरिया पिया आहिनि, इहे वीरान थी वञनि। ऐं असांजे उन्हनि ओताकुनि ते जीअं ही ओताक असांजी सजायो वेठा आहियूं, जिते ॾोर गुजारत हुनुर पहाका पिरोलियूं प्यार मुहबत जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे ई थियनि। न की उते ॾेती लेतीअ जा फ़ैसिला थियनि, न की उते खून रेज़ी जा फ़ैसिला थियनि, न की उते कारोकारीअ जा मामला निबेरिया वञनि। इन्हनि ओताकुनि ते मुर्तज़ा साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो मैसेज बि आहे असांजी ओताक जे ज़रिए त असां वटि जीअं ही असांजी ओताक आहे, ख़ुदारा जॾहिं बि कंहिं कचहरी में वेहो असांजी ओताक ते अचो त उन असांजी ओताक ते अचण सां हिकिड़ो टोकरो खारो रखो ऐं उहो दरवाज़े ते माण्हू बीहारे छॾियो ऐं उनखे चेक कयो। पहिरियां त महिमान हैरान थी वेंदो, छा आहे? हुनखे चओ अदा मोबाइल अथई, टच मोबाइल अथई? चवंदो हा। अदा इहा हिन टोकरे में विझ। सभिनी खां मोबाइलूं खसे उन टोकरे में बंदि करायो। जॾहिं टोकरे में मोबाइलूं पइजी वियूं, परे थी वियूं न, पोइ असां अव्हां हिक ॿिए जी कचहरी ॿुधंदासीं बि त ॿुधाईंदासीं बि। बाक़ी पाण कचहरी में 8-10 ॼणा वेठा आहियूं, ऐं पंहिंजे टच मोबाइल में लॻो पियो आहियां। जेको तव्हां ॻाल्हायो न तव्हांजी ॻाल्हि मूं सम्झी, पोइ तव्हां जेका शइ मूंखां पुछो था मूं ॿुधी कोन त जवाबु कहिड़ो ॾींदो? सभ खां पहिरियां भला तव्हां जमा करायो, हींअर बि खोलियो वेठा आहियो। साईं मां इन जे करे जो मूंखे पैगाम ॾियणो हुयो न, मोबाइल मां ही बंदि करे तव्हांजे साम्हूं हिते मौजूदु आहियां, इन जे करे आयुसि त जीअं तव्हांखे पैगाम ॾियां। मां साईं जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी जेका हवेली आहे ओताक जहानिया हाउस टनोजानिया, उते मोबाइल हलाइण सवाइ को एमरजेंसी में का कॉल अचे, को फ़ोन अचे, उहो खणबो, ज़रूरी को कमु हुजे, बाक़ी हलाइबो कोन। मां वटि इहो आहे ई कोन्हे, को इहो कानून में ई कोन्हे त को अचे वेठो मोबाइल हलाए। न न न न उहो पंहिंजो बाबा पंहिंजो साइलेंट ते रखी वेही रहे। इहे मूं वटि वरी इन जी बि पाबंदी आहे त जेकॾहिं प्रोग्राम 8 बजे जो आहे, माना का मजलिस, का महफ़िल, को मीलाद, जेको कुझु बि आहे 8 बजे आहे, माना 8 बजे वक़्त जी। हा, वरी जेके महिमान ईंदा आहिनि उहो को 9:30 बजे पियो अचे, को 10 बजे। बाबा उहो त प्रोग्राम ख़तमु थी वियो। चई साईं उहो त हाणे मुंहिंजो बाबा 8:30 बजे जो टाइम हो, माना 8। त इहे जेकॾहिं असीं पंहिंजो पाण में पहिरीं तब्दीली न आणींदासीं न, तेसि ताईं असीं ॿिए खे न चई सघंदासीं। बिल्कुलु सही पिया चयो। ईद जे रंगनि में ॾाढियूं सुहिणियूं ॻाल्हियूं अवां रखो पिया, पर उमेद अलीअ खां चवां त वरी को मोर थो टिले, को अलगोज़ो ॿुधूं त को रंग खे को जी ज़रूरु, तमामु ज़रूरी आहे। इहो ॾिसंदड़ बि असांजा जेके आहिनि वेठा आहिनि टीवीअ जे अॻियां, मेरां टीवी अॻियां, सो उमेद अली ॾे हलूं था त को ॿुधूं था मोर थो टिले अलगोज़ो ते। जी बिस्मिल्लाह, जी बिस्मिल्लाह।
वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अॼु साईं पोइ हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। साई खां पोइ हिकिड़ो अहिड़ो अंदाज़ आहे जंहिं ते तव्हां ज़रूरु कचहरी कंदव ॻाल्हाईंदव सही ऐं उहो इश्क जो अहसास बि आहे उहो अंदाज़ बि आहे ऐं सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे त ॾुखियो आहे पर हिन खां पहिरियां असीं चऊं था साई वठूं त पोइ वरी उहो अंदाज़ बि शामिलु कयूं था। हा सो बैठक चांहि जी प्याली बि ज़रूरु पियूं था ब्रेक में साईअ में। सो असांजी उताक सां जेको तावन आहे या हीउ जेको रंग रचायो आहे उहो बैठक चांहि ठाहिण वारनि त उहे चवंदा पंहिंजे मोहबतनि में ईद जी ख़ुशियुनि में बैठक खे रखो। सो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ईद जूं हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे लख लख मुबारकूं। प्रोग्राम असांजी उताक अव्हां जो पंहिंजो मेज़बान मुर्तज़ा मजबूर ऐं हिननि रंगनि में ईद जे 3 ॾींहंनि में हिननि रंगनि खे रचाइण में पूरी ट्रांसमिशन जेका मेहरान टीवीअ जी आहे उन सां साथ आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो ऐं उहे असांजी हिन ट्रांसमिशन खे मेहरान टीवीअ प्रोग्रामनि खे रंग बिरंगी ऐं सुहिणे अंदाज़ सां सुहिणे रंगनि में सहकारी थी हले पियो। सो इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। बैठक चांहि खे वधि खां वधि अव्हां बि इस्तेमालु कयो। आयल महिमाननि जो आदर भाव कयो था त बैठक चांहि खे ज़रूरु रखो। सो आयल अहिड़ा जेके महिमान वेठा न अॼु साईं जी प्यारा असां वटि रक्स केतिरनि ई रंगनि ऐं अंदाज़नि में रूमीअ जो रक्स हुजे। असांखे ॾिसो त रूम तो ई असां वञूं था पर वरी हिते असांखे नज़र आयो त कॾहिं कॾहिं दरगाह ते ईअं नज़र आयो रक्स कॾहिं कॾहिं वरी असांखे जे टीवीअ ते नज़र आयो त साईं सलेमान शाह जे रंग में आयो। पर जे अॼु जे नौजवान खे ॾिसूं था त सूफ़ी सतार आहे जो कॾहिं उनखे ॾिसूं था सिंधूअ जे कंधीअ ते रक्स पियो करे कॾहिं ॾिसूं पिया त ॻोठ जे कंहिं घटीअ में पियो रक्स करे कॾहिं वरी ॾिसूं था असांजी उताक ते उनजो अंदाज़ ऐं निरालो आहे उहो रंग त ज़रूरु ॾिसंदासीं पर छेर ॿधी ऐं नौजवान अॼु जे दौर में जेको इहो किरदारु अदा पियो करे इनखे अवी कीअं था ॾिसो हिकिड़े सुघड़ तौरु। असल में सुघड़ तौरु जॾहिं तव्हां सवाल कयो आहे त हर शइ जी सुहिणी घड़ आहे। इंसान जी जिस्म जे अंदरि रूह जे अंदरि क़ल्ब जे अंदरि हिकिड़ी फ़िक्री सोच आहे ऐं उन फ़िक्री सोच जे अंदरि अॼुकल्ह जेके 2 मर्ज़ आम थी विया आहिनि हिकिड़ो ब्लड प्रेशर ॿियो शुगर। मां चवां थो हिकु सुघड़ जे नाते सां मुंहिंजी हिकिड़ी राय आहे थी सघे थो ग़लति बि हुजां त शुगर ऐं ब्लड प्रेशर का बीमारी न आहे। इनखे बीमारी मां पंहिंजी नज़र में नथो सम्झां छो त इन्हनि ॿिन्ही शयुनि जो वजूद आयो आहे पंहिंजे कावड़ गुस्से ऐं डिप्रेशन परेशानी जे करे। जॾहिं असां कावड़ न कयूं गुस्से ते कंट्रोल कयूं ऐं असां डिप्रेशन जो परेशानी जो शिकार न थियूं त उन परेशानी खां बचण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जी तफ़रीह जा अहिड़ा मरहला तय करणु खपनि। हिकु तरफ़ अल्लाह जे ज़िक्र में सुकून आहे क़ल्बी ज़िक्र कयो ज़ुबानी ज़िक्र कयो निमाज़ में बि सुकून आहे रोज़े में बि सुकून आहे पर कॾहिं कॾहिं हिकिड़ो इंसानी फितरी अमल हूंदो आहे कचहरियुनि जे अंदरि जंहिंखे असीं वजदानी कैफ़ियत चऊं था उन वजद जे अंदरि कॾहिं कॾहिं मुरीद पंहिंजे मुर्शिद जे निगाहुनि खे जॾहिं हुनजी नज़र पवंदी आहे न पोइ जीअं लतीफ़ साईं फरमाए थो त अखियुनि में थी वेह तवारे छपर ढकियां तोखे ॾिसे मॾेह मकी पसां आऊं ॿियो। अल्लामा इक़बाल शाइर मशरिक़ खे चयूं त लतीफ़ साईं ही कहिड़ी ॻाल्हि थो करे हुन चयो बिल्कुलु सही थो चवे उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के लिए। त ही हिकिड़ी दीवानगी आहे रक्स उन दीवानगी जी सूरत में बेख़ुदी जी सूरत में जॾहिं इंसान पंहिंजे उन वजद में अचे थो ऐं ॾिसो त अल्लाह जे इश्क में ई वण टिण टारियूं झूमनि थियूं नची रहियूं आहिनि जबल बि नचनि था पाणी जॾहिं छोलियूं हणंदो आहे त हू बि अल्लाह जे इश्क में नचे थो वजद करे थो। कॾहिं कॾहिं के ढोर ढगा ॾिसंदा आहियो हू पंहिंजे अंदाज़ सां नचंदा आहिनि काइनात जो ज़रो ज़रो। कॾहिं कॾहिं शाइरनि खां ॿुधो आहे त गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि को हा थो करे को न थो करे हवा में लुॾणु कोन्हे इहो गुलनि जो रक्स हूंदो आहे हर शइ रक्स कंदी आहे ख़ुशीअ जो इज़हार आहे ऐं उहो जे बेख़ुदीअ जो रक्स हुजे त छा चइजे। साईं वेठो आहे साईं ज़वार साईं गौर तलब ॻाल्हि आहे त मूं ते महिराण ते हिकिड़ो गानो ॻायो कंहिं यकचारे चपड़ी ते फ़क़ीर
सो मेहदी साईं जा बोल हुया। पोइ मूं हिते ई हैदराबाद में हिते दरगाह आहे मखीजा जी इते सो उते उन तंद में हेठि फ़क़ीर वेठा वेठे तोखे ॻोल्हे मरातो ॾींहुं इश्क भली करे आए तूं। सो मूं ॾिठो त को हीअं असांजा कैमरा ते छोकिरा हुजनि मूं ॾिठो त कबूतरनि जो उन्हनि जो मिड़े इहो रंग ऐं अंदाज़ असांखे वणंदो आहे। सो इहे अमन जा पखी आहिनि। मूं उन्हनि खे थोरो हीअं मिड़े आसरो ॾिनो त हीअं फिरी इन यकतारे चपड़ी जे अॻियां अचनि रुगो हीअं घुमी वञनि त हिकिड़ो मोहबत जो हिकिड़ो इज़हार थींदो। उन में साईं हिकिड़ो कबूतर हुयो अचण सां उन अचे फेरी पाती तोखे ॻोल्हे मरातो ॾींहुं इश्क भली करे ईअं पियो रक़्स करे। तव्हां ॾिसंदो जीअं लाल ते वञो त उते पिया रक़्स कनि को धमाली धमाल पियो हणे। मां हैरत में अची वियुसि त हीउ कहिड़ो ऐं रंग अंदाज़ आहे। जे वरी उन में ॿिया कबूतर मोटी वञनि त उन वटि त को हथु कोन्हे को पेर कोन्हे साईं उनखे ॻीचीअ सां हीअं चवे त हीअं मोटी हलो रक़्स कयूं। पोइ मूं वटि फिल्म आयल आहे रिकॉर्ड ते आहे त मूं ॾिठो त हिते तूं जी तंद आहे। पोइ वरी असांजे मोरे जे पासे जी बि हिकिड़ी मशहूरु काफ़ी आहे जंहिंखे साइण आबदा परीन बि ॻायो आहे कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस को ॾाऊं। सो सलेमान शाह इहा काफ़ी लिखी बि आहे पर जे वरी असीं साईं सलेमान शाह जी ॻाल्हि कयूं त उन बि हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ लतीफ़ साईं जे रंग में उन में ॾसियो आहे पर ही नौजवान जो रक़्स ॿियो आहे। अव्हां इन कला खे सर इनखे किथां ॾिसो वजद खे ऐं अंदर जे इन रक़्स खे? साईं रक़्स मां हिनखे हीअं थो ॾिसां या हिन लफ़्ज़नि में आउं उनखे एक्सप्लेन थो कयां त ही हिकिड़ो वजूद जे इज़हार जो ज़रियो आहे। हिन में उहे ॻाल्हियूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं उहे हूंदियूं आहिनि जेके तव्हां अखियुनि सां करे सघंदा आहियो उन में ज़बान जो इस्तेमालु कोन थींदो आहे। के ॻाल्हियूं उहे हूंदियूं आहिनि जेके ज़बान सां करे सघिबियूं आहिनि के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके लिखण सां करे सघिबियूं आहिनि ऐं हीउ अंदर जो उहो इज़हार आहे जेको माण्हू पंहिंजे वजूद जे मुख़्तलिफ़ हिसनि सां करे थो ऐं सम्झण वारो सम्झे थो त हीउ छा पियो चवे। मां सतार जो रक़्स ॾिठो हुयो जेको हिन फैज़ साहब जो गज़ल हम देखेंगे लाज़िम है कि हम भी देखेंगे उन ते हिन कयो मां उहो बि ॾिठो हुयो ऐं मुंहिंजा त हाणे हिननि सां पुराणा तलकात हिन खानवादे जे हवाले सां त हीउ हिकिड़ो वजूद जो इज़हार आहे ऐं हीउ का बि शइ को बि माण्हू न कंदो आहे। मिसाल जे तौर ते आउं लिखां थो मुंहिंजे सॼे फैमिली में हींअर मूंखे नथो सुझे त का मुंहिंजे टईअ में को माण्हू हुजे जेको लिखंदो हुजे। हीअ हिकिड़ियूं गॉड गिफ्टेड शयूं हूंदियूं आहिनि। को शाइरी कंदो हुजे को मुसवरी कंदो हुजे को जेको आहे मुजस्समा साज़ी कंदो हुजे हीअ कुदरत जे तरफ़ां हिकिड़ा मिलियल माण्हूअ खे ख़ासि तोहफ़ा आहिनि जिन खे हू एक्सप्लेन करे थो जिन खे हू ज़ाहिर करे थो जिन खे हीअ ॻाल्हाइण बज़ादे ख़ुदि इहो बि हिकिड़ो कुदरत जे तरफ़ां मिलियल नेमत आहे। खोड़ सारा तव्हां माण्हू ॾिठा हूंदा ॻाल्हाए न सघंदा माइक हथ में ॾींदो त टंगूं बि ॾोकंदियूं त इहे सभु हिकिड़ियूं कुदरत जे तरफ़ां माण्हूअ खे मिलियल नेमतूं आहिनि ऐं हीउ जेको आहे इहो हिकिड़ी वजदानी कैफ़ियत आहे हिकिड़ी रूहानी कैफ़ियत आहे ऐं जेका माण्हूअ खे ॿियनि सभिनी शयुनि खां हो तव्हां राय ॾियाच जो किसो पढ़ियो आहे चई त छा खपनि चई त मूंखे तुंहिंजो सिर खपे चई पोइ हाणे तूं ॻाए ऐं मां पंहिंजो कंधु हेठि थो कयां त हीअ माना उन्हनि कैफ़ियतुनि जो इज़हार आहे। रूमी जेको आहे हेॾो वॾो माण्हू जेको जंहिंजी जंहिं ते ॻाल्हाइजे त ॾींहंनि जा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता महीननि जा महीना माण्हू रूमीअ ते ॻाल्हाए सघे थो उन पंहिंजे इज़हार जो ज़रियो कहिड़ो ठाहियो। या साईं बुले शाह हूंदो हुयो उन वटि बुले नच के यार मनाया आहे त उन वटि इज़हार जो ज़रियो कहिड़ो हुयो त फ़क़ीर साईं हूंदा हुआ त उहे बि पेरनि में पाए हलंदा हुया। त हर माण्हूअ जे इज़हार जो ज़रियो ऐं उन खे एक्सप्लेन करण जो ज़रियो मिसाल जे तौर ते जेका असांजो सॼी क्लासिकल शाइरी आहे उहा सॼी क्लासिकल शाइरी उन में उहे बुज़ुर्ग जेके हुया उन्हनि रदीफ़ ऐं काफ़ी
मात्राऊं या इल्म उरूज़ सिखियो कोन हुयो, जेको हू चवंदा हुआ उहो शाइरी थी वेंदो हो। पोइ उनखे उहो घाड़ेटो ॾियो, बैत ॾियो, वाई ॾियो, काफ़ी ॾियो, जेको बि घाड़ेटे जो नालो ॾियो उहो तव्हां हुनखे बाद में ॾींदो। पहिरीं इन करे आउं चवंदो आहियां त पहिरीं ख़्यालु आहे, उन खां पोइ घाड़ेटे जो नालो आहे। तंहिंजे करे हीअ कुदरत जे तरफ़ां मिलियल हिकिड़ियूं नेमतूं आहिनि। माण्हूअ खे जहिड़े नमूने सां हीअ अखियूं नेमत आहिनि, हीअ कन नेमत आहिनि, हीअ नक हथ पेर नेमतूं आहिनि। ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को रुगो ॾंदु वठी अचे, नओं ॾंदु हणाए त ओड़े ॾंद जहिड़ो कोन हूंदो जहिड़ो मालिक हुनखे ॾिनो, ऐं एॾो महांगो हूंदो जो हुनखे हफ़्तो 15 ॾींहं रुगो डॉक्टर जे बिले थियणो पवंदो। त कुदरत जे इहो ई त मुंहिंजनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकार कंदे। साईं लतीफ़ साईं चयो त सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जान बसण करणु पिरीअ जो। वॼे तव्हां ॻाल्हि कई त साईं जन त मादी साईं जे लाइ माना उन रंग ऐं अंदाज़ में, वरी जे उन खां पोइ ॾिसूं था त जानण चन बि उन अंदाज़ में उन रंग में। हा, पर जे वरी अचूं था लाल ते त बि उते बि इहे रंग। पर जे साईं हिन नौजवान अॼु जे दौर में सिंध में जिथे ॾिसो त कारोकारीअ जी रस्म काहिजी पई आहे, हरूभर मारा मारी आहे, अना आहे, उते सूफ़ी सतार अना खे ख़तमु करे ऐं पंहिंजे रंग ऐं अंदाज़ में हिकिड़ो रक़्स पियो करे ऐं पंहिंजी हिकिड़ी कला पियो ॾेखारे, त इहा ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे। पर असां बि वरी इहो कमाल कयूं था जो त ओताक उते कॾहिं बि रुगो कचहरी थींदी आहे, हाल अहवाल थींदो आहे, पर असां वटि कंहिं पढ़िए लिखे नौजवान खे सॾे करे अजरक कोन पारायो वेंदो आहे, हुनजी वाह वाह कोन कई वेंदी आहे। पर को तालीम पिराए हुनजी वाह वाह कजे, को नंबर खणे हुनजी वाह वाह कजे, को हुनुरु सिखे थो, का मौसीक़ी सिखे थो त उनखे वाह वाह कबी, तॾहिं असांजी सिंध सुहिणी थी पवंदी। हर को रंग पंहिंजे पंहिंजे, सो हर मिटीअ जी ख़ुशबू पंहिंजी आहे। सो असीं चऊं था सूफ़ी सतारे भला इहो रंग ऐं अंदाज़ ॾिसूं त पोइ वरी कचहरी तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। पोइ अचो तव्हां ऐं असां इहो भला रंग ऐं अंदाज़ ॾिसूं था। वाह 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 वाह, सुहिणो रंग ऐं अंदाज़ ऐं अलगोज़े जी ॾिसो था त इहा धुन सो कमाल आहे। पर मां हिकिड़ी नंढड़ी ईद जी ख़ुशी में हिकिड़ी नंढड़ी साई वठां थो, साई खां पोइ कचहरी कयूं था। सो ॾिसंदड़ साथियो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था ऐं प्रोग्राम असांजे उतां सां तावन कयो आहे बैठक चांहि ठाहिण वारनि। सो हिकिड़ी नंढड़ी साई आहे, साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम असांजे उतां खां अव्हां जो पंहिंजो मेज़बान मुर्तज़ा मजबूर। ईद जो 3 ॾींहं ख़ुशियूं अञा जारी सारी आहिनि ऐं ईद जूं ख़ुशियूं इहे केतिरा ॾींहं अञा हलंदियूं ऐं इन्हनि ख़ुशियुनि खे संभाले करे खणी हलंदा वञो। छो त ख़ुशियूं जॾहिं अङण ते अचनि त झोली पाए उनखे झलिजे, उन्हनि खे विरहाइजे। ऐं ख़ुशियूं तव्हांखे ख़बर आहे त उहा उन मर्द खे ख़बर आहे जॾहिं पंहिंजे पुट जी ख़ुशी करे थी, उनजे वालिद खे ख़बर आहे त उनखे कीअं पंहिंजे औलाद जी ख़ुशी करणु खपे थी। पर इहे मालिक असांखे ख़ुशीअ जा 3 ॾींहं जॾहिं ॾेई छॾिया आहिनि त सम्झो त असां ख़ुशि नसीब आहियूं। सो हिन कचहरीअ खे अॻिते वधायूं था, बैठक चांहि वठणु। अॼु साईं रंग ऐं अंदाज़ अव्हां ॾिठो हो के पिया ॾिसो? यकीनन मुर्तज़ा साईं, मां इहा ॻाल्हि पहिरियां बि कई त ही हिकिड़ी उहा इंसानी कैफ़ियत आहे। सूफ़ी सतार जे इन रक़्स में जेका ॻाल्हि मूं सभु कंहिंजी पंहिंजी फ़िक्री सोच आहे। हुन ॼण के जॾहिं इशारा पे कया, ईअं पे चई त मुंहिंजा मालिक, मुंहिंजा ख़ालिक, असांजी सिंध बदम उन जे वर चढ़ी वई आहे। हर तरफ़ क़त्लो ग़ारत आहे, रुगो खून जी धप पई अचे। तूं ॾिसीं थो इंसान खे तो सुठो ऐं सुहिणो करे ख़लकियो आहे। उन्हनि जी दिलि मंझां इहे अनाऊं, इहे तकबुर, इहे गुरूर ख़तमु कर त उन्हनि में वरी ख़ुशियूं अचनि ऐं ख़ुशियुनि जे वसीले जीअं असांजो माइरूं लाॾड़ा ॻाईंदियूं आहिनि त अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मां घुरिया हा, त उहे ॾींहं वरी असांजी सिंध ते अचनि। उहे मींहं वसनि, थर जा उहे नवां नवां गुल गौच फुटनि ऐं उन मारूअ जे जीअं मारुनि जो माण्हू वेंदो हुउसि त क़ैद में रही करे बि ख़ुशि थींदी हुई ऐं ख़बर पवंदी हुअसि त मुंहिंजे मारुनि जे तरफ़ मींहं वठा आहिनि, त उहे मोहबत संदा मींहं जॾहिं सिंधड़ीअ ते वसंदा न, पोइ इहे वरी साॻियूं असांजे ओताकुनि ते ख़ुशीअ जा रक़्स। त ही उन ख़ुशीअ आलाप ऐं अंदाज़ई में ख़ुशी बि हुई, ग़म बि हुयो। कॾहिं कॾहिं अव्हां ॾिसंदा आहियो फितरी इंसान जा ॻोढ़ा, उहे ॻोढ़ा ख़ुशीअ में बि वही पवंदा आहिनि, ॾुख में बि वहंदा आहिनि। त हिन सूफ़ी सतार जे रक़्स में ॿई अलामतूं मूंखे नज़र आयूं।
ख़ुशी बि हुई ग़म बि हुयो हू कोशिशि करे थो त पंहिंजी ख़ुशीअ जे वसीले ॿियनि जे ग़म खे ख़तमु करे साईं ईअं ॾिसो त चवंदा कॾहिं कॾहिं डेल बि ॻोढ़ो ॻाढ़े विझंदी आहे ॾिसो त जानवर बि ॻोढ़ो ॻाढ़े विझंदो आहे पर उनजी ॾिसो त ख़ामोशी हूंदी आहे पर जेको हुनजो मालिक आहे जेको हुन सां प्यारु करे थो उनखे सम्झी वेंदो आहे ऐं उहा तकलीफ़ उन वटि हूंदी आहे हुनखे उहो इज़ाउ अची वेंदो आहे जानवर खे तॾहिं चवंदा त क़ुर्बानी कयो त जानवर खे इज़ाउ न ॾियो ईज़ायो न सो ही त मोहबतुनि जो जहान प्रभात सा माकम भायो माण्हू रोए पई रात ॾिसी ॾुखोयनि खे ही मखतूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह हाला वारे जो शेर आहे जे इहा ॻाल्हि कई जेका अमी सम्झो था त ही माक पई पवे या माक नाहे हू ॾुखोयनि खे ॾिसी पंहिंजा ॻोढ़ा पई ॻाढ़े हाणे जॾहिं उहा कुदरती माक बि ॻोढ़ा ॻाढ़े रही आहे कुदरत जे तरफ़ां उहा राति बि रोई रही आहे त असांखे रोयो वेठी रो बेटा ई साईं फरमायो त रोयो वेठी रो तॾहिं जॾ ख़ैर थिए अञा मथां तो भोरी पई भुल बुझे सो इंशाअल्लाह सिंध में वरी ख़ैर थींदो अमन जूं हवाऊं घुलंदियूं ही कारोकारी जहिड़ियूं रस्मूं ख़तमु थींदियूं ऐं असांजा मारवाड़ा वरी पंहिंजे मोहबतुनि जे तरफ़ ईंदा साईं जवाब साईं ओताक ते ईद जो टियों ॾींहुं पाण निबाह कयो ओताक के प्यारे सोने कचहरी के न रंग के ॾिसंदड़नि खे छा चवंदव त पोइ वरी सूफ़ी सतारे रक़्स बि ॾिसूं ऐं मोकिलायूं बि इन दुआ सां त शाल सदा सिंध आबाद हुजे साईं पहिरीं त ॻाल्हि त ईद सेलिब्रेट कयूं पिया सभिनी खे ॾिसंदड़नि खे पाण खे सभिनी खे सभई उन ख़ुशीअ में बराबरि जा हिसेदार आहियूं ऐं ॿी ॻाल्हि जेका मां करणु पई चाही त तसौफ़ में ॿ शयूं आहिनि पहिरीं नफ़ी पोइ असबाब नफ़ी जेका आहे उहो पाण खे घटि करणु आहे माना मां घटि आहियां तव्हां मूंखां वधीक कयो ऐं जेका साईं या अव्हां या सभिनी ॻाल्हि पई कई उहा इहा ई आहे त जेकॾहिं माण्हू पंहिंजी नफ़ी करे त सोसाइटी ॾाढी पाण भरी थी पवे दरगुज़र कयूं बख़्श करे छॾियूं माफ़ु करे छॾियूं त तव्हां ॾाढो सुठो ई प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे असीं त हैदराबाद में मुंहिंजो घर डिफेंस में आहे उते मुंहिंजो ॻोठड़ो आहे उनखे अञा ताईं पंहिंजो टॾो जहां चवंदो आहियां उते मुंहिंजी पंहिंजी ओताक आहे तव्हां ख़ैरनि सां जॾहिं उते दुआ जा पेर घुमाईंदो जहान हाउस तव्हांखे बिल्कुलु साईं बायल आहे उहा बायल आहियो तव्हांखे हैदराबाद शहर जे डिफेंस में तव्हांखे हिकिड़ी ओताक मिलंदी ऐं हीअ जेका तव्हां ओताक पंहिंजो संवारी आहे उन मां असां इंस्पायर पिया थियूं त असां बि ईअं करणु शुरू कयूं को महफ़िल को गुफ़्तगू को कचहरियूं हिकिड़ो मौज़ू न हुजे तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हां ॾाढो सुठो प्रोग्राम हिकिड़ो तरतीब ॾिनो आहे ऐं असां टई ॾींहं पंहिंजे रूह सां उनखे इंजॉय कयो आहे तव्हांखे तव्हांजे इदारे खे ख़ासि तौर ते पंहिंजो जेको आहे सो चांहि वारनि खे बैठक चांहि वारनि खे मुबारकूं हुजनि वॾी महिरबानी लख कुर्ब अवां सभिनी सॼणनि जा वॾा वड़ ईद जूं अव्हांखे लख लख मुबारकूं अञा ईद जा केतिरा ई लम्हा थोरा लम्हा ई सही पर असां सां गॾु आहिनि ज़रूरु सो इनखे बि पहिरें ॾींहं जे ख़ुशीअ जीअं असांखे करणु खपनि इहे ख़ुशियूं मल्हाइणु खपनि ॿियनि जे ख़ुशीअ में ख़ुशि थियणु खपे सो असांजी ओताक तां मोकिलाईंदा पर सूफ़ी सतार जो वेंदे वेंदे इहो रक़्स बि ज़रूरु ॾिसंदासीं सो अवां सभिनी खे बि ईद जूं लख लख मुबारकूं दफ़ो ॿीहर मेरांटीअ जे पूरे हथ तरफ़ां अव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि पर हीउ जेको मांडाण मचायो इहो बैठक चांहि ठाहिण वारनि ईद जा 3 ॾींहं असांजी ओताक खे उन्हनि सजायो उन्हनि जा वॾा वड़ उन्हनि जा लख थोरा सो असीं मोकिलाईंदा इन दुआ सां त जाॾे पेर ताॾे ख़ैर हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ साईं जी ॿोली पर वेंदे वेंदे सूफ़ी सतार जो हिकिड़ो सुहिणो अंदाज़ अव्हां जे नाम जी